जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद। अॼु जेको आहे जंहिं मक़सद जे लाइ मूं ही वीलाग कयो हुयो उन जो रीज़न तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त सिंध जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं पयूं थियनि ऐं सामूंडी पट्टी ॿेट उन्हनि जी वालार ऐं उन खां अलावा जेकी नई ही सूरत हाल सिंध में नए सिरे फ़साद पैदा करण वारी शुरू कई वई आहे, अॼु उन ते ॻाल्हाइणो आहे। पर इन सॼी गुफ़्तगू खां अॻु में अॼु इंतिहाई हिकिड़ी ॾुखाईंदड़ ख़बर मूं ताईं बि पहुती आहे, सॼी दुनिया जे सिंधियुनि ताईं पहुती आहे, सभिनी सिंधवासियुनि ताईं पहुती आहे त साईं जीएम सैयद जो सचो पैरोकार, साईं जो साथी, जीए सिंध जो क़ौमी तहरीक जो बानी अॻवान ऐं कारकुन, सॼी ज़िंदगी सिंध के अर्पींदड़ साईं मौला बख्श, मीर मौला बख्श लगारी अॼु वफ़ात करे वियो आहे। मां संदसि कुटुंब वारनि सां, पोयनि सां, घर वारनि सां, उनजी औलाद सां ऐं सॼी सिंध सां इन ॾुख में बराबरि जो शरीक आहियां ऐं यकीनन इहो असांजे लाइ इंतिहाई ॾुखाईंदड़ जेको आहे अॼु जो ॾींहुं आहे जो मीर मौला बख्श, जंहिंखे असां जॾहिं को जीए सिंध में घटि मां त शामिलु थियो आहियां त साईं मौला बख्श लगारी खे ॾिसंदो आयुसि ऐं अॼु इंतिहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु मीर मौला बख्श असां में नाहे रहियो। अलाह खेनि पंहिंजी जवारे रहमत में जॻह ॾे, पोयनि सभिनी खे ऐं सॼी क़ौमी तहरीक खे इन ॾुख सहण जी ताक़त अदा करे। उन खां पोइ अॼु ॿियो बि हिकिड़ी वॾी डेवलपमेंट थी आहे, उहा आहे त साना बल्दिया, जेको बल्दिया टाउन फैक्ट्री वारो सानियो थियो हुयो 8 साल अॻे, 8 सालनि खां पोइ उन्हनि जो जेको आहे इन केस जो फ़ैसिलो थियो आहे, जंहिंमें तक़रीबन 265 माण्हू सड़ी ख़ाकस्तर थी विया ऐं तक़रीबन 55 माण्हुनि खे उन्हनि बचाए वरितो हुयो ऐं इन खे बि सभिनी हुकूमतनि पंहिंजे पंहिंजे टाइम ते लय मिटी करण जी कोशिशि कई, पर जीअं चवंदा आहिनि त खस्तूरी ऐं खून जेको आहे आख़िर ताईं न लिकंदो आहे, न मुंझंदो आहे। अॼु जेको आहे कोर्टुनि जेको आहे रहमान भोले ऐं जेको आहे ज़ुबैर चरिये के, इहे बि नाला बि अजीब आहिनि, लंगड़ा, लूला, चरिया, भोला, माना अजीब ॻाल्हि आहे। इन्हनि ॿिनि खे जेको आहे सज़ाए मौत ॾिनी आहे, पर मां हैरान आहियां त हमाद सिद्दीकी जेको इन केटीसी जो कराची तंज़ीमी कमेटी जो हेड हुयो, जंहिंजे आर्डर्स ते इहो थियो, या जेके रऊफ़ सिद्दीकी वारा जेके उन वक़्तु MQM जा सरकर्दा हुया, जेके 90 ते वेहंदा हुया, जेके सॼी इन तंज़ीम खे हलाईंदा हुया, उन्हनि सभिनी खे ॼण आजो कयो वियो। यानी इन खां वधीक इंसाफ़ ते कीअं खिलजे त 265 माण्हुनि खे, मासूमनि खे सिर्फ़ु हिननि 2 ॼणनि क़तल कयो ऐं उहे जेके हाणे बहादुराबाद में वेठा आहिनि MQM जा अॻवान ऐं जेके हमाद सिद्दीकी वारा हुननि सां वेठा आहिनि, कमाल मुस्तफ़ा कमाल सां, यानी उन्हनि जी ड्राई क्लीनिंग थी वई, छो जो हिकिड़ा माण्हू असुल सरकार जे आशीर्वाद में अची विया ऐं ॿिया माण्हू वरी असुल सरकार सां गॾु PTI जी कोलिशन में बि अची विया, त उन्हनि सभिनी खे ॼण हिकिड़ी क्लीन चिट ॾिनी वई आहे। मां सम्झां थो इहो अणपूरो ऐं बेबुनियाद इंसाफ़ आहे, जिते सिर्फ़ु 2 माण्हुनि खे
यकीनन उन्हनि बाहि लॻाई, उहे उन में जुर्म में शामिल हुया, पर जुर्म कंहिं करायो, भतो कंहिं वरितो, कहिड़ा माण्हू उन वक़्तु सरकरदा हुया, उन उहिदनि ते हुया, उन्हनि खे ॼण जेको आहे हिकिड़ी क्लीन चिट ॾिनी वई आहे। इहो इंसाफ़ जेको आहे, इंसाफ़ इनखे न चइजे। बहरहाल जेको आहे शयूं, कुदरत, फितरत, मकाफ़ाती अमल जेके आहे उहे पाण ई जेके आहिनि उनखे सिधी कुदरती उनखे फितरती जेको आहे बेनकाब करे थी। उन वक़्त जा MNA, उन वक़्त जा MPAs या उन वक़्त जा जेके सेक्टर उहिदेदार हुया, उन्हनि उहे काॾे विया? उहे सभु, इहे सभु जेके आहिनि हाणे बहादराबाद MQM या जेको आहे जेके मुस्तफ़ा कमाल साहिब सां वेठा, उहे सभु बसि आज़ाद थी विया आहिनि ॾोह मां। सो बहरहाल इहो त पाकिस्तान जो इंसाफ़ कानून ऐं पाकिस्तान जे अंदरि इहे शयूं ईअं ई हलंदियूं थियूं हलनि। हाणे अॻिते हलूं था पंहिंजे असुल मौज़ू ॾे, याने सामुंडी पट्टी, कराची, ठट्टो बदीन जी जेकी असांजो जेकी सामुंडी पट्टी आहे उहा, ऐं सिंध जा ख़ूबसूरत नेचुरल ॿेट। 12 या 13 तारीख़ हिन महीने जी जेको आहे मां 13 तारीख़ पोस्टूं लिखियूं हुयूं, पर पोइ इहा मुलाक़ात 12 थी हुई या 13 तारीख़ थी हुई। ज़रदारी साहिब सां चाइना जो एम्बेसडर मिलण आयो ऐं उन मुलाक़ात कई, त असांजा कन उन वक़्तु ई खड़की विया। असां सम्झोसीं त कुझु न कुझु थिए पियो ऐं का न का शइ थिए पई। त हाणे त ॻाल्हियूं क्लियर थी आयूं आहिनि त इन खां अॻु में ISI जे जेको आहे मेस ते, ISI जे हेडक्वार्टर ते, उन्हनि जी मेस में ISI जे हेड ऐं जेको आहे आर्मी चीफ जी सदारत में जेको आहे काफ़ी सियासतदाननि खे घुरायो वियो, उन्हनि सां डिस्कशन कयो वियो। उन में पीपल्स पार्टी बि शामिल हुई, बिलावल वग़ैरह, शेरी रहमान, जेको ॿुधण में थो अचे, ऐं ॿियनि पार्टियुनि जा बि हुया। त याने उन वक़्तु ई असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त ज़रूरु के शयूं, के डेवलपमेंट्स पुठियां, परदे जे पुठियां जेके आहिनि उहे शुरू आहिनि, ऐं उहे उन्हनि ते असांखे मुंड खां वठी शक हुजे थो त ही जेकी मुलाक़ात थी त ज़ाहिर आहे ॿियनि सिंधियुनि वांगुरु, ऐं मुंहिंजी बि जेको आहे मुंहिंजे दिमाग़ बि जेको आहे हिकिड़ो आवाज़ थियो ठन जो त ही कुझु थिए पियो। सो तक़रीबन जेको आहे उन ई ॾींहं ते असां लिखणु शुरू कयोसीं त पीपल्स पार्टी खे इहो कमु न करणु खपे, ऐं पीपल्स पार्टी जी असां सिंधी माण्हू सख़्तु लफ़्ज़नि में इन जी मज़म्मत बि कंदासीं ऐं सिंधी माण्हू मज़ाहमत बि कंदो। सिंध जी समुंड में तक़रीबन 300 नंढा वॾा ॿेट आहिनि, ऐं जिन ॿेटनि खे हज़ारनि सालनि जे असांजे हिन दरिया शाह बादशाह सिंधू दरिया, जेकी सिल्ट जंहिंखे चवंदा आहियूं, हिकिड़ी जाबलू जंहिंखे वारी चइजे या जाबलू नंढी पथरी चइजे, उहा केरींदो रहियो आहे। इन्हनि हज़ारनि सालनि में इहे ॿेट क्रिएट थिया आहिनि। ॿेटनि जा क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ा ॿेट हूंदा आहिनि नेचुरल, उहे अंदरि पहाड़ियूं हूंदियूं आहिनि, पहाड़ हूंदा आहिनि, ॿियूं ज़मीनूं हूंदियूं आहिनि उभरियल, जिथे के बि दरिया न हूंदा आहिनि, पर उहे उते ही असांजे दरिया शाह बादशाह जेके आहिनि इहे ॿेट हिते क्रिएट कया आहिनि ऐं ठाहिया आहिनि, ऐं इहे सिंध जी प्रॉपर्टी आहिनि। भला पाकिस्तान न ठहिया, पाकिस्तान न हुयो त उन खां अॻु में बि इहे 7 मेलनि में जेकी एराज़ी, नॉटिकल एराज़ी आहे तक़रीबन 450 मेलनि जी, उहा सिंध जी प्रॉपर्टी हुजे हा। पर पाकिस्तान जे जेको आहे आइन में, पाकिस्तान जो जेको आइन आहे उहो चवे थो त जेके 12 नॉटिकल माइल्स ही मौजूदु आहे। पाकिस्तान जो जेको 73 वारो आइन आहे इहो चवे थो त 12 नॉटिकल माइल्स जेके आहिनि, छो जो जॾहिं पाणी खे कछिबो आहे त उन ते नॉटिकल माइल्स हलंदा आहिनि, त 12 नॉटिकल माइल्स जेके आहिनि उहा सिंध जी हद आहे, यानी उन ते जुरिस्डिक्शन, उन ते कानून, उन ते हदूं सिंध जे कानूननि जूं लागू थियनि थियूं। उन खां पोइ जेके वरी ॿाहिरि माइल आहिनि उहे वफ़ाक़ जे जेके आहिनि कंट्रोल में अचनि था।
त ही सभु जेके ॿेट आहिनि इहे 12 मेलनि जे अंदरि अचनि।